ही बैत सुरजमन कल्याण जो हिकु अहिड़ी दास्तान खणी थो अचे जेका सभिनी खे ख़बर आहे मगर सोचण जी आहे। चए थो, ओ काबील अखियुनि में तोखे बारी बान, उभो अगरायूं करी माग हणियो मस्तान, जान बि तूं ज़ियान अखियुनि सां एॾा करी। काबील ऐं हाबील जो जेको किस्सो आहे उते उन खे लतीफ़ साईं हिते कोट कयो आहे त जीअं ई काबील ऐं हाबील ॼमनि था त क़ुर्बानीअ जो जेको वाक़ियो थिए थो उन वाक़िए ते हाबील जी क़ुर्बानी अलाह ताला क़बूल करे थो ऐं काबील जी क़ुर्बानी क़बूल नथी थिए। त क़ुर्बानीअ जो या जंहिं बि क़िस्म जो ख़ैरात या जंहिं बि क़िस्म जी मोहबत या जंहिं बि क़िस्म जी नेकी अलाह ताला जे लाइ इंसान करे थो उन जो दारो मदार उन जे नियत ते आहे। त छाकाणि जो हाबील जी नियत साफ़ हुई तंहिंजे करे उन जी जेका तक़वा आहे उन जी जेका क़ुर्बानी आहे उहा क़बूल थी वई ऐं हाबील जी क़ुर्बानी क़बूल न थी उन जी वजह इहा आहे जो हुन जी नियत साफ़ न हुई ऐं क़ुर्बानी न थियण जी सूरत में हुनखे जेको गुस्सो अचे थो उन गुस्से में हू हाबील जो क़त्लु करे विझे थो ऐं जॾहिं हू क़त्लु करे विझे थो त अलाह ताला हिकु कांग मोकिले थो ऐं उहो कांग उन क़त्लु थियल हाबील जी क़ब्र खोटे थो ऐं हुनखे इहो मैसेज ॾिए थो काबील खे त तूं हाणे पंहिंजे भाउ खे पूर। त हू पंहिंजे हथनि सां करे उन पंहिंजे भाउ खे उते पूरे थो यानी पंहिंजे क़त्ल खे ऐं पंहिंजे भाउ जे क़त्ल खे उते पूरे थो त हुनखे अलाह ताला इहो मैसेज थो ॾिए त तोखे एतिरो बि शऊर कोन्हे एतिरी बि तो में सियाणप न आहे जो तूं पंहिंजे भाउ जो लाश पूरे सघीं। उहो बि अकुलु तोखे हिकु कां अची ॾिनो। त हीअ सम्झ जी दुनिया आहे, हीअ सम्झ जी ॻाल्हि आहे त इंसान जो जेको बि अमल आहे उन जो तालुक़ु उन जी नियत सां आहे।